जो दरिया हाणे मूमल जी गलती जी सजा असांखे भोगणी पवंदी। तू छा थी समझी त बाबा जी पहुच खां मूमल लिकी वेंदी? बाबा उन्हनि खे हर हाल में ॻोल्हे वठंदो, थी सके माफ़ भी करे छॾे, पर ॻोठाणा चाहींदा त उन्हनि खे सजा मिले। जॾहिं बाबा माफ़ करे छॾींदो त पोइ ॻोठ वारनि जो छा वञे? असांजे ॻोठ वारनि खे तमाशो घुर्जे, पोइ कीअं माठ कंदा? पुनल खे त चाहींदी हुई, इहे त तोखे भी ख़बर हुई, पर मूमल इहो कदम खणंदी मूं कॾहिं सोचियो भी न हो। दुआ हाणे हिन घर मथां बदनामी जा छंडा लॻल आहिनि। जेका थोरी घणी असांखे आज़ादी मिलियल हुई उहा भी असांखो खसजी वेंदी। असांजी बाक़ी जिंदगी जेल बणजी वेंदी, घर खां ॿाहिरि पेर न रखी सघंदियूंसीं। असां जेल काटे वेंदियूंसीं। रुगो अदी मूमल जे सिर जो ख़ैर हुजे। आलम खान जेकॾहिं रईस अकबर खान जी न्याणीअ खे मोटाइणो आहे त पोइ असांखे राणा में हथ विझणा ई पवंदा। अदा साईं विछल बराबर सही विछाए। सुल्तान खे त राणा खान आंगुर ते न चाहींदो थो रहे। जेकॾहिं असांखे फ़ाइदो वठणो ई आहे त पोइ असांखे गुराम में हथ विझणा पवंदा। गुराम खे असां अगवा करण में कामयाब थी वियासीं त राणा दाऊं कंदो, गोॾे न भर असांजे अची पेरनि में किरंदो। त पोइ सोचो छा था आलम खान? हलो त हली था ने गुराम खे गेले खणी अचूं। गुराम को असांखां ॾाढो आहे छा? इन लाइ त मां अकेलो ई काफ़ी आहियां, अकेलो। न में छलनि न, जेकॾहिं असां सिधी तरह गुराम में हथ विझंदासीं त मसइलो पैदा थींदो। रईस अकबर खान अची विच में पवंदो ऐं राणा खान पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ कूड़ो कसम खणी वेंदो। इन करे मां चाहियां थो त गुराम खे अहिड़ी तरह सां असां अगवा कयूं जो असांजो नालो बि ज़ाहिर न थिए। अदा साईं खणी असां केॾी बि लिक लिकाई, पर इन राणा जो शक वरी असां मथां ईंदो। शक फितरी अमल आहे, पर शक खे यकीन में बदिलाइण जे लाइ सबूत घुर्जनि ऐं असांखे अहिड़ो कमु करणो आहे जो असांजे ख़िलाफ़ राणा खे को बि सबूत हथ न अचे। इन करे तूं ऐं बादल अॼु खां पोइ गुराम जी कढ लॻो। जिथे बि मिली वञे बोरी में विझी खंबे खणी अचोसि। पोइ मां ॾिसां थो त इहो गुराम कीअं नथो हक़ीक़त ॿुधाए। तूं फिक्र न कर आलम खान, सुभाणे जे सिज ताईं गुराम तुंहिंजे अॻियां हूंदो। पर ख्याल रखिजो, पक्को कम कजो। जे पहिरीं चक्कर में गुराम बची निकितो त ॿीहर वठ न ॾींदो। राणा खान मां तुंहिंजे मथां लखनि जो थोरो खयो आहे। जेकॾहिं लाहे न सघी न त ॻाइजा ज़रूर। सुल्तान तूं विसारण वारनि मां न आहीं। तुंहिंजी जॻह राणा खान जे हिन दिल में आहे। पोइ हुकुम कर, अॼु कीअं यादि कयो अथई? सुल्तान तूं बि आलम खान खे पंहिंजे कदमनि में ॾिसण थो चाहीं ऐं मां बि आलम खान जो कंत झुकियल ॾिसण थो चाहियां। ॻोठ में हिकिड़ो इहो ई नांग आहे जंहिंजी मुंडी मरोड़नी पवंदी। ॿियो केरु आहे हिन ॻोठ में जेको असांजे साम्हूं ईंदो? मल्हार आलम खान जे मथां ते अकबर जो हथ आहे। जेकॾहिं आलम खान खे झुकियल ॾिसण था चाहियो त अदा अकबर जो सिर खणणो पवंदो, या वरी आलम खान ऐं अदा अकबर खान जे विच में नफ़रत पैदा करणी पवंदी। राणा खान, अकबर खान ऐं आलम खान मरंदा मरी वेंदा, पर हिक ॿिए सां नफ़रत न कंदा। सुल्तान तो अञा राणा खान खे सुञातो ई न आहे। इन्हनि ॿिन्ही जे विच में अहिड़ी नफ़रत जी बाहि भड़काईंदुसि जो ॿई हिक ॿिए जा नस्ल तबाह करे छॾींदा। त पोइ इन नेक कम में देर छा जी राणा खान? गुलो, असां पंहिंजी पूरी प्लानिंग ठाहे छॾी आहे। हाणे बस रुगो तव्हां साथ ॾियण जो वाइदो कयो त कम जी शुरूआत कयो। गुराम कॾहिं असां पंहिंजो कंद तव्हां खां कढरायो आहे जो अॼु असांखां वाइदा थो वठी? राणा जेकॾहिं हुकुम करे
तासा टई पाए पंजा पेर बा में विझण में भी देर न कंदासीं। सुल्तान मूंखे तव्हां ते पूरो पूरो भरोसो आहे। तव्हां टई कंधु कढाइण वारनि मां न आहियो, पर जेको मां हाणे कमु करे रहियो आहियां उन में मूंखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। असां तॾहिं ई कामयाब थींदासीं। हा राणा साहब, छा ॾिठो अथई ऐं असांखे छा करणो पवंदो? सुल्तान, हाणे वक़्तु अची वियो आहे इन छोरे ऐं छोरी खे ज़ाहिर करण जो। पर मां चाहियां थो त कमु अहिड़े तरीक़े सां थिए जो सॼो इल्ज़ाम आलम खान जे मथां अचे त इन छोरे ऐं छोरी खे लिकाइण वारो आलम खान आहे। इन खां पोइ जरगो कोठाए मां आलम खान ऐं अकबर खान खे एतिरो त कमज़ोर कंदुसि जो पूरी 70 राजी चवंदी त इन ॿिन्ही खे गोलियूं हणी पूरो कयो वञे। सुल्तान, तूं राणा खान जी सोच खां अञा वाक़िफ़ ई नाहीं। हाणे ॿुध त असांखे करणो छा आहे। वॾे शैतानी दिमाग़ जो मालिक आहे राणा। तोखे त सलाम करणु घुर्जे, पर हाणे इन्ही कम में देर न थियणु घुर्जे। हाणे देर न थींदी सुल्तान, देर न थींदी। मां रुगो मौक़े जी तलाश में हां। बस तव्हां तयार रहिजो। खबर भाजी का खबर पई? न मां, अञा त का बि ख़बर न आहे पई। सोट आलम खान भी अदा पुनल खे मोटाइण जी कोशिश में आहे। वो तो चाहींदो त पुनल खे घुराए उनखे पंहिंजे हथनि सां गोलियूं हणी रेस जे अॻियां सुरखरू थियां। सोट ये कॾहिं बि कोन कंदो अमा, या तव्हांखे भुल आहे? पुट, तूं अञा पंहिंजे सोट खे सुञातो ई न आहे। ॿाहिर जो मिठड़ो ऐं अंदर जो कोड़ो ट्रू अथई, कुछ भी करे सके तो। पर बाबा, मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त सोट आलम खान अदा पुनल खे बचाइण जी पूरी पूरी कोशिश कंदो। पर पुट, तू छा थो समझी? जेकॾहिं उन्हनि खे वापस करण में कामयाब विया त छा उनखे जिंदा छॾींदा? किथे जिंदा छॾींदा? वो ॿिन्हिनि खे मारे छॾींदा। बाबा थी सके थो दरेस अकबर खान पंहिंजी न्याणी खे न माराए। जेकॾहिं मूमल खे जींदान मिली सघे थो, पोइ अदा पुनल खे मारण जो हक़ कंहिंखे बि न हूंदो। पर पुट, हू त वॾा माण्हू आहिनि, वर वका ॾेई अहिड़ो त कमु कंदा जो पंहिंजी धीअ खे त बचाए वठंदा, पर समूरो कहर असांजे पुट जे मथां किरंदो। अमा, मां अञा जीअरो वेठो आहियां। पंहिंजे भाउ सां अहिड़ो ज़ुल्म कॾहिं बि कोन ॾींदुसि। पुट, तुंहिंजी केरु ॿुधंदो? जॾहिं न पुनल वापस आयो, वागुन जे वात में हूंदो, वागुन जे वात में। छा तूं हुनखे उतां बचाए सघंदे? बाबा, अदा पुनल ग़लती त करे वेठो आहे। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी कोशिश कंदुसि। वधीक मालिक भलाई कंदो। हा पुट, जंहिंखे रात ॾींहुं मदद लाइ ॿाॾायां थी, उहे रहम कंदो, उहे मुंहिंजी मदद कंदो। जी जी, हुकुम कयो। हिन बंदे खे कीअं यादि कयो अथव? आलम खान, मां तोखां हिकु वाइदो वठण थी चाहियां। जी जी, हिन बंदे जो सिर्फ़ हाज़िर आहे। तव्हां हुकुम कयो जी जी। मूंखे इहो ॿुधाए, मूमल ऐं पुनल खे वापसि आणण में तूं कामयाब वेंदे? जी जी, उहो कहिड़ो कमु आहे जंहिंमें आलम खान हथ विझे ऐं उहो न थिए। पोइ मूंसां वाइदो कर त पुनल ऐं मूमल खे वापसि आणण खां पोइ उन्हनि जे बचाइण जो ज़िम्मो बि तुंहिंजे मथां हूंदो। जी जी, जेको उन्हनि कदम खयो आहे, उन्हनि जे वापसि अचण खां पोइ बिरादरी उन्हनि जे मुक़दरे जो फ़ैसिलो कंदी। उन्हनि जे बचाइण जो वाइदो आउं कीअं थो करे सघां? जी जी, मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां। मूंखे मुंहिंजी न्याणी ज़िंदा खपे। जे तूं हुननि खे बचाइण जो वाइदो नथो करे सघीं त पोइ हुननि खे वापसि आणण जी कोशिश बि न कर। जी जी,
मुझी कोशिश न करण सां छा बाबा से हुनखे न मोटाए सघां थो? मूंखे ख़बर आहे अकबर खान जी पूरी ताक़त तूं आहीं। जी जी, तू छो था बाबा से खे कमज़ोर करण चाहियो? मां पंहिंजी धीअ खे बचाइण थी चाहियां ऐं तोखे मूंसां इहो वाइदो करणो पवंदो। जेकॾहिं तूं इहो नथो करे सघीं त ज़िंदगी में ॿीहर पंहिंजो मुंहुं मूंखे न ॾेखारजांइ। पर जीजी। बस आलम खान, तूं वञी सघीं थो। जीजी, मां वाइदो थो कयां त बाबा साईं जी बि इज़त रहिजी वेंदी ऐं तव्हांजी दिलि खे को सदमो न रसंदो। जीजी, मां पूरी कोशिश कंदुसि जेतिरो मुंहिंजे वस में हूंदो। अम्मा, छा तव्हां धीअ खे माफ़ करे छॾियो? मां हुनखे कॾहिं माफ़ न कंदसि। अम्मा, तो पोइ तू हुनखे बचाइण जी कोशिश छो पई करी? हो मुंहिंजी धीअ आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। पोइ हुनखे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं कीअं मरंदे ॾिसी सघंदसि? अलाह कंदो अम्मा, अदी मूमल खे कुझु बि कोन थींदो ऐं हिते खैरन सां मोटी ईंदी। इहा दुआ ई न कर त हो मोटी अचे हिते। जे मोटी आहे त जिंदा कोन छॾींदसि। भले हुन मुंहिंजो दिलि ॾुखायो आहे, पर पोइ बि मां हुनखे दुआ कंदसि त हू जिते हुजे ख़ुशि हुजे। मां हुनजी जुदाई जो सदमो त बर्दाश्त करे वेंदसि, पर हुनजो मौत पंहिंजे अखियुनि सां न ॾिसी सघंदसि, न ॾिसी सघंदसि। गुलाम आलम खान जो दरिया असांखां घणा निकिरी विया आहिनि। हाणे हुन जे पोयां हलण फज़ूल आहे।
हिते छा था थमे कुछ भी न भाॼी त पोइ लिकाए छो पई? हेरे कर मां ॾिसां। मां चवां थी हेरे कर। राणी फोन तुंहिंजे थमे? ही मुंहिंजी न आहे भाॼी। कूड़ थी हणी। अचनि तुंहिंजा ॿाहिरि अचण ॾे न जो। अचनि त मां उन्हनि खे ॿुधायां थी, सॼी ख़बर पइजी वेंदी त हीअ फोन कंहिंजी आहे। पोइ तूं उन्हनि खे ॿुधाइजांइ त इहा फोन तुंहिंजी न आहे। भाॼी ख़ुदा जो नालो अथई, अधा वारनि सां ॻाल्हि न कजांइ। जी अधा वारनि खे ख़बर पई त हू मुंहिंजी कन लाहे छॾींदा। त पोइ ॿुधाए किथां आंदी अथई इहा फोन ऐं कंहिंसां ॻाल्हाईंदी आहे? कसम सां भाॼी मां कंहिंसां बि न आहियां ॻाल्हाईंदी। जॾहिं कंहिंसां न आहे ॻाल्हाईंदी त पोइ वरती छो अथई? अकेली घर में बेज़ार थी वेंदी आहियां, इन जे करे इन ते रांदि खेॾंदी आहियां। रांदि खेॾंदी आहियां? मूंखे इहो त ॿुधाए वरती किथां अथई इहा फोन? जॾहिं त तूं इन घर मां ॿाहिरि ई न आहे निकिरंदी। ओ भाॼी नानी सियाणी खे पैसा ॾिना हुया, उन वठी आणे ॾिनी। मां चवां थी त हिन फोन खे हाणे भञी छॾ, न त ॾाढो आज़ार में अची वेंदी आहे। भाॼी तोखे कसम आहे पंहिंजी जीजा लमड़ जो, अदा वारनि सां ॻाल्हि न कजांइ। कान कंदसि, पर हाणे तूं हिन मोबाइल खे खूह में या लोड़े में उछलाए छॾ। हा भाॼी वॾी कॾ खणी उन में पूरे छॾींदमि। समझी अकबर खान पंहिंजो मुंह जोड़ में कामयाब कबर में तफर थींदो। अलाह कंदो वधीक पुछड़ो ई ख्वार थींदो, किथे कंध खणी हली न सघंदो। वेचारो छोकिरियुनि लाइ पायलट पियो ॻोल्हे, चए पियो उन खे संग ॾींदुसि जेको जहाज उॾारींदो। बेचारे खे जहाज उॾारण वारो त कोन मिलियो, रहंदो छोकिरियुनि उॾण शुरू करे छॾियो। अमा तुंहिंजी ऐं बाबा जी त पुफीअ सां का ख़ुदा करण दुश्मनी आहे। अड़े मिठल ने तवारी पुफीअ न जेके मूंखे डंभ ॾिना ने डंभ सीनू खोले ॾेखारिया त परूं लॻो पिया परूं। जीअं न छोरी भॼी वई अथसि दर ते पुॼण ई कोन वियो आहे। हाणे जॾहिं ॿी छोरी कंदसि न ठीको ई ढेरी पोइ वेंदोसांसि पुॼण। बाबा पुफी तोसां एतिरो बि ख़राब न आहे हली जेतिरो तूं हुन खां सड़ियो पियो आहे। हाणे यार तोखे कहिड़ी ख़बर, अलाए कहिड़नि जहाननि में वो अधी जेका मूंसां हली आहे न उहो त मूंखां पुछ न। यार करोड़नि में थी पई खेॾे, करोड़नि में ॿियो त ठहे, पर बीमारी बड़ीअ में बि असांखे कमु कान थी अचे। वरी मोतबर हुनजो पासो थो वठे। यार को बादशाह हिन खे मिड़ई अञा आसरो आहे त फुफी वटां संग मिलंदो, तॾहिं तो पंहिंजी ने फुफड़ी जी मिड़ई सनी करे। इनखे ॾींदी अधी संग हाणे कोड़ो को लॻई थो जादू। बाबा सुठो अथई त आंगुर चूपे छॾ दरटण ते। अरे तूं हिन तरह तां घोट थी ऐं हुन तरह तां वेंदे कुंवार वठण का ॻाल्हि सम्झ में अचे थी? बाबा जेकॾहिं मूंखे उतां संग न मिलियो न त मिड़ई ख़ैर आहे। अरे अप्पा जेकॾहिं इहा दुआ तोसां ठहियल आहे न त तूं बि खणी ने पुनल वारी कार कर, ॿियो वरी छा? न मां न अलाह ई न कंदो जो मां पंहिंजे मतिलब ख़ातिर पुफी ऐं अकबर खान जो कंध चुकायां। अकबर खान जेकॾहिं मूंखे ख़ुशीअ सां संग ॾिनो त ठीकु आहे, न त मां दुआ खे विसारे छॾींदुसि, पर पुनल जहिड़ी ग़लती मां न कंदुमि। अदा साईं तोड़े जो उन्हनि जा चेहरा निकाब में लिखियल हुआ, पर मूंखे पक आहे त इहो कमु आलम खान ई करायो आहे। मुंहिंजे पुठियां मिठल ऐं बादल खे बशो अथई। इहा बि मालिक जी भलाई आहे जो निभागन का जान बचा हिते अची पहुतो आहे। जेकॾहिं न हुनजे हथ अची वञी आहे त वसाई राणा खान जे साले में हथ विझंदा छा थी समझी त मां आलम खान वारनि खे छॾे ॾींदुसि? मां हुननि जो नस्ल तबाह करे छॾींदुसि। राधा साईं
उन्हनि मूंखे अगवा करण जी कोशिश छो कई? गुलाम आलम खान खे पूरो पूरो शक आहे त पुनल खे असां लिकायो वेठा आहियूं। ऐं जेसीं ताईं आलम खान पुनल ऐं मूमल खे ॻोल्हे हथ न कंदो मठ करे कोन वेहंदो। त पोइ कर न मोए जो बिलो मता विजे छोकर खे सूरन में। अदा साईं सुल्तान वारनि खे चई हुन आलम खान वारनि खे ॾारो। बैग में लिखियल कोड के ॼाणियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो। पर्ल डस्ट लखे इनामात। राम न हिन वक़्तु जेकॾहिं असांजे ऐं आलम खान वारनि जे विच में जहिड़ो थी पियो न त ठहियल कम बि रही वेंदो। इन करे गोराम हर कम खे पासे ते रखी सभ खां पहिरियों जेको सोचियो अथऊं असांखे उहो कमु करणो पवंदो। पोइ कॾहिं तो हिन रांदि खे शुरू करे अदा? गोराम सुभाणे ई हली सभ खां पहिरियां इहो शादी वारो कमु था कयूं। अदा लाज़मी आहे मूमल ऐं पुनल जी शादी कराइण? शादी त हर हाल में थींदी गोराम, कीअं बि करे थींदी इहो तूं बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदी। तोखे कहिड़ो लाचार आहे वतींदो पराई छोकिरी जी शादी कराईंदो? वसाई जिथे मां पियो थो सोचां न उते अञा ताईं न तुंहिंजी ऐं न गोराम जी सोच पहुती आहे। तमामु जल्द तव्हां ॿई सम्झी वेंदव ऐं चवंदव त राणा ख़ान तुंहिंजो दिमाग़ कमाल जो आहे। बची वियो? तव्हां ॿिन्ही जे अंदर मां बची वियो? अरे हेफ़ आहे तव्हांजी जवानीअ ते। थक अहिड़ो हणो आहे त दौड़जी वञे हा, हथ पेर मटनास पोइ होश में अचे हा। धक त सुठो हयो मां आलम खान, अलाए कीअं गिदड़ वारे उनायो करे हथनि मां निकिरी वियो, ख़बर ई न पई। अदा साईं बहादुर पीर बि पुछे थो, वो समझो त इहो गोराम असां सां बि विढ़ंदो, पर मूंखे कहिड़ी ख़बर त भाऊ रखंदो पेर पुठीअ मथां। हाणे तव्हांखे उहो ॿीहर मोक्शो ई न ॾींदो, न ई हू घर खां ॿाहिरि निकिरंदो ऐं न वरी तव्हां हुनखे पकड़े सघंदो। ॿाहिरि न निकितो न उतां खां मां केले खणी ईंदोमांसि। 2 ॾींहं जे अंदरि गोराम तुंहिंजे पेरनि में हूंदो आलम खान, बीठो काॾे। मिठल जेकॾहिं असां पंहिंजे सोट ऐं मूमल खे वापसि न वराए सघियासीं न त रेस जा मयारी थी पवंदासीं। पोइ रेस जो असां में शक थी पवंदो त मां पंहिंजे सोट खे बचाइण ख़ातिर कुझु बि न कयो। जेकॾहिं पुनल ऐं मूमल न मिलिया अकबर खान त इहो ई सोचींदो न त तव्हां हुनखे गुम कयो आहे ऐं उन्हनि खे बचाइण में तव्हांजो ई हथो। राणा मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी चुको आहे, छा मुंहिंजे ख़िलाफ़ रेस जा कन न भरींदो? तव्हां छा था सम्झो राणा जी ॻाल्हियुनि ते अकबर खान एतबार कंदो? मिठल जेकॾहिं सोट पुनल आहे मूमल खे असां वापसि न वराए सघियासीं पोइ रेस बि मजबूर थी पवंदो ऐं राणा खान जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो, पर मां उन वक़्त खे अचण ई न ॾींदुसि। राणा खान जूं ॿाहूं चीरे उनजे बग़ल मां सोट ऐं मूमल खे ॿाहिरि कढंदुसि। हीअ दुनिया जो दरिया। हाणे मूमल जी ग़लती जी सज़ा असांखे भोगणी पवंदी। तू छा थी समझी त बाबा जी पहुच खां मूमल लिकी वेंदी? बाबा उन्हनि खे हर हाल में ॻोल्हे वठंदो, थी सघे माफ़ भी करे छॾे, पर ॻोठणा चाहींदा त उन्हनि खे सज़ा मिले। जॾहिं बाबा माफ़ करे छॾींदो त पोइ ॻोठ वारनि जो छा वञे? असांजे ॻोठ वारनि खे तमाशो घुर्जे, पोइ कीअं माठ कंदा? पुनल खे त चाहींदी हुई, इहा त तोखे बि ख़बर हुई, पर मूमल इहो कदम खणंदी मूं कॾहिं सोचियो बि न हो। दुआ हाणे हिन घर मथां बदनामी जा झंडा लॻल आहिनि। जेका थोरी घणी असांखे आज़ादी मिलियल हुई उहा बि असांखो खसिजी वेंदी। असांजी बाक़ी ज़िंदगी जेल बणिजी वेंदी, घर खां ॿाहिरि पेर न रखी सघंदियूंसीं। असां जेल काटे वेंदियूंसीं, रुॻो अदी मूमल जे सिर जो ख़ैर हुजे। आलम खान जेकॾहिं रईस अकबर खान जी न्याणीअ खे मोटाइणो आहे त पोइ असांखे राणा में हथ विझणा ई पवंदा। अदा साईं विठल बराबर सही पियो चवे। सुल्तान खे त
राणा खान आंगन ते न चाहींदो थो रहे जेकर असांखे फ़ाइदो वठणो ई आहे त पोइ असांखे गुराम में हथ विझणा पवंदा। गुराम खे असां अगवा करण में कामयाब थी वियासीं त राणा दाऊं कंदो गोॾे न भर असांजे अची पेरनि में किरंदो। त पोइ सोचो छा था आलम खान? हलो त अली साहब ने गुराम खे गेले खणी अचूं। गुराम को असांखां ॾाढो आहे छा? इन लाइ त मां अकेलो ई काफ़ी आहियां, अकेलो। न मिठल न, जेकर असां सिधी तरह गुराम में हथ विझंदासीं त मसइलो पैदा थींदो। रेज़ा अकबर खान अची विच में पवंदो ऐं राणा खान पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ कूड़ो कसम खणी वेंदो। इन करे मां चाहियां थो त गुराम खे अहिड़ी तरह सां असां अगवा कयूं जो असांजो नालो बि ज़ाहिर न थिए। अदा साईं, खणी असां केॾी बि लिक लिकायूं पर हिन राणा जो शक वरी असां मथां ईंदो। शक फितरी अमल आहे, पर शक खे यकीन में बदिलाइण जे लाइ सबूत घुर्जनि ऐं असांखे अहिड़ो कमु करणो आहे जो असांजे ख़िलाफ़ राणा खे को बि सबूत हथ न अचे। इन करे तूं ऐं बादल अॼु खां पोइ गुराम जी कढ लॻो। जिथे बि मिली वञे बोरी में विझी खंभे खणी अचोसि। पोइ मां ॾिसां थो त इहो गुराम कीअं नथो हक़ीक़त ॿुधाए। तूं फिक्र न कर आलम खान, सुभाणे जे सिज ताईं गुराम तुंहिंजे अॻियां हूंदो। पर ख्याल रखजो, पक्को कमु कजो। जे पहिरीं चक्कर में गुराम बची निकितो त ॿीहर वठ न ॾींदो। राणा खान मां तुंहिंजे मथां लखनि जो थोरो कयो आहे। जेकॾहिं लाहे न सघी न त ॻाइजां ज़रूर। सुल्तान तूं विसारण वारनि मां न आहीं। तुंहिंजी जॻह राणा खान जे हिन दिल में आहे। पोइ हुकुम कर, अॼु कीअं यादि कयो अथई? सुल्तान तूं बि आलम खान खे पंहिंजे कदमनि में ॾिसण थो चाहीं ऐं मां बि आलम खान जो कंत झुकियल ॾिसण थो चाहियां। ॻोठ में हिकिड़ो इहो ई नांग आहे जंहिंजी मुंडी मरोणी पवंदी। ॿियो केरु आहे हिन ॻोठ में जेको असांजे साम्हूं ईंदो? मलार आलम खान जे मथां ते अकबर जो हथ आहे। जेकॾहिं आलम खान खे झुकियल ॾिसण था चाहियो त अदा अकबर जो सिर खणणो पवंदो या वरी आलम खान ऐं अदा अकबर खान जे विच में नफ़रत पैदा करणी पवंदी। राणा खान, अकबर खान ऐं आलम खान मरंदा मरी वेंदा पर हिक ॿिए सां नफ़रत न कंदा। सुल्तान तो अञा राणा खान खे सुञातो ई न आहे। इन्हनि ॿिन्ही जे विच में अहिड़ी नफ़रत जी बाहि भड़काईंदुसि जो ॿई हिक ॿिए जा नस्ल तबाह करे छॾींदा। त पोइ इन नेक कम में देर छा जी राणा खान? अब्बा ॾे ख़बर, भाजी का ख़बर पई? न मां, अञा त का बि ख़बर न आहे पई। सौट आलम खान भी अदा पुनल खे मोटाइण जी कोशिश में आहे। उहो त चाहींदो त पुनल खे घुराए उनखे पंहिंजे हथनि सां गोलियूं हणी रेस जे अॻियां सुरखरू थियां। सौट ही कॾहिं बि कोन कंदो अमा, इहा तव्हांखे भुल आहे। पुट, तूं अञा पंहिंजे सोट खे सुञातो ई न आहे। ॿाहिर जो मिठड़ो ऐं अंदर जो कोड़ो ट्रू अथई, कुझु बि करे सघे थो। पर बाबा मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त सौट आलम खान अदा पुनल खे बचाइण जी पूरी कोशिश कंदो। पर पुट, तूं छा थो समझी? जेकॾहिं उन्हनि खे वापसि करण में कामयाब विया त छा उनखे ज़िंदा छॾींदा? किथे ज़िंदा छॾींदा? वो ॿिन्हिनि खे मारे छॾींदा। बाबा थी सघे थो त रेस अकबर खान पंहिंजी न्याणी खे न माराए। जेकॾहिं मूमल खे जींदान मिली सघे थो पोइ अदा पुनल खे मारण जो कंहिंखे बि न हूंदो। पर पुट, हू त वॾा माण्हू आहिनि,
वरवका ॾेई अहिड़ो त कमु कंदा जो पंहिंजी धीअ खे त बचाए वठंदा पर समूरो कहर असांजे पुट जे मथां किरंदो। अम्मा मां अञा जीअरो वेठो आहियां पंहिंजे भाउ सां अहिड़ो ज़ुल्म थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि। पुट तुंहिंजी केरु ॿुधंदो जॾहिं न पुनल वापसि आयो वागुनि जे वात में हूंदो वागुनि जे वात में छा तूं हुनखे उतां बचाए सघंदे? बाबा दा पुनल ग़लती त करे वेठो आहे मां पंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी कोशिश कंदुसि वधीक मालिक भलाई कंदो। हा पुट जंहिंखे राति ॾींहुं मदद लाइ ॿाॾायां थी उहे रहम कंदो उहे मुंहिंजी मदद कंदो। जी जी हुकुम कयो हिन बंदे खे कीअं यादि कयो अथव? आलम खान मां तोखां हिकु वाइदो वठण थी चाहियां। जी जी हिन बंदे जो सिर्फ़ हाज़िर आहे। गुलो असां पंहिंजी पूरी प्लानिंग ठाहे छॾी आहे हाणे बसि रुगो तव्हां 7 ॼण जो वाइदो कयो त कम जी शुरूआत कयो। गोराम कॾहिं असां पंहिंजो कंद तव्हां खां कढरायो आहे जो अॼु असांखां वाइदा थो वठी। राणा जेकॾहिं हुकुम करे त असां टई पाए पंहिंजा पेर बाह में विझण में बि देर न कंदासीं। सुल्तान मूंखे तव्हां ते पूरो पूरो भरोसो आहे। तव्हां टई कंद कढाइण वारनि मां न आहियो पर जेको मां हाणे कमु करे रहियो आहियां उन में मूंखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। असां तॾहिं ई कामयाब थींदासीं। हा राणा साहब छा ॾिठो अथई ऐं असांखे छा करणो पवंदो? सुल्तान हाणे वक़्तु अची वियो आहे इन छोरे ऐं छोरी खे ज़ाहिर करण जो पर मां चाहियां थो त कमु अहिड़े तरीक़े सां थिए जो सॼो इल्ज़ाम आलम खान जे मथां अचे त इन छोरे ऐं छोरी खे लिकाइण वारो आलम खान आहे। इन खां पोइ जरगो कोठाए मां आलम खान ऐं अकबर खान खे एतिरो त कमज़ोर कंदुसि जो पूरी 70 हाजी चवंदी त इन ॿिन्ही खे गोलियूं हणी पूरो कयो वञे। सुल्तान तूं राणा खान जी सोच खां अञा वाक़िफ़ ई नाहे। हाणे ॿुध त असांखे करणो छा आहे। वॾे शैतानी दिमाग़ जो मालिक आहे राणा। तोखे त सलाम करणु घुर्जे पर हाणे इन्ही कम में देर न थियणु घुर्जे। हाणे देर न थींदी सुल्तान देर न थींदी। मां रुगो मौक़े जी तलाश में हां बस तव्हां तयार रहिजो। हुकुम क्यों जी? मूंखे इहो ॿुधाए मूमल ऐं पुनल खे वापसि आणण में तूं कामयाब वेंदे? जी वो कहिड़ो कमु आहे जंहिंमें आलम खान हथ विझे ऐं उहो न थिए। पोइ मूंसां वाइदो कर त पुनल ऐं मूमल खे वापसि आणण खां पोइ उन्हनि जे बचाइण जो ज़िम्मो बि तुंहिंजे मथां हूंदो। जी जेको उन्हनि कदम खयो आहे उन्हनि जे वापसि अचण खां पोइ बिरादरी उन जे मुक़दरे जो फ़ैसिलो कंदी। उन्हनि जे बचाइण जो वाइदो आउं कीअं थो करे सघां? जी मां कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। मूंखे मुंहिंजी न्याणी ज़िंदा खपे। जे तूं हुननि खे बचाइण जो वाइदो नथो करे सघीं त पोइ हुननि खे वापसि आणण जी कोशिश बि न कर। जी मुंहिंजी कोशिश न करण सां छा बाबा साईं हुनखे न मोटाए सघां थो? मूंखे ख़बर आहे अकबर खान जी पूरी ताक़त तूं आहीं। जी तूं छो था बाबा साईं खे कमज़ोर करणु चाहियो? मां पंहिंजी धीअ खे बचाइण थी चाहियां ऐं तोखे मूंसां इहो वाइदो करणो पवंदो। जेकॾहिं तूं इहो नथो करे सघीं त ज़िंदगी में ॿीहर पंहिंजो मुंहुं मूंखे न ॾेखारिजांइ। पर जी बस आलम खान तूं वञी सघीं थो। जी मां वाइदो थो कयां त बाबा साईं जी बि इज़त रहिजी वेंदी ऐं तव्हांजी दिलि खे को सदमो न रसंदो। जी मां पूरी कोशिश कंदुसि जेतिरो मुंहिंजे वस में हूंदो। अम्मा छा तव्हां धीअ खे माफ़ करे छॾियो? मां हुनखे कॾहिं माफ़ न कंदसि। अम्मा
तो पोइ तूं हुनखे बचाइण जी कोशिश छो पई करी? हो मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, पोइ हुनखे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं कीअं मरंदे ॾिसी सघंदसि? अलाह कंदो अम्मा, अदी मूमल खे कुझु बि कोन थींदो ऐं हिते खैरन सां मोटी ईंदी। इहा दुआ ई न कर त हो मोटी अचे हिते। जे मोटी आई त जिंदा कोन छॾींदसि, भले हुन मुंहिंजो दिलि ॾुखायो आहे, पर पोइ बि मां हुनखे